ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 27/11/2022। अॼु अव्यक्त वापदादा जा महावाक्य आहिनि 31/12/1992। अॼु जी मुरली जो टॉपिक आहे सफलता प्राप्त करण जो साधन सभु कुझु सफल करो। अॼु नव जीवन ॾियण वारो रस्ता बापा जी नव जीवन ठाहिण वारे ॿारनि खे ये नव जीवन अर्थात श्रेष्ठ ब्रह्मण जीवन आहे नव युग जी रचना करण लाइ। त हर ब्रह्मण आत्मा जी नई जीवन नई युग लाइण जे लाइ हर ब्रह्मण आत्मा जी नई जीवन नई युग लाइण जे लाइ ही आहे। ये नई जीवन शो वरिती आहे ताकि नयो युग अचे जंहिंमें सभु नयो ही नयो हूंदो। प्रकृति भी सतो प्रधान अथवा नई हूंदी। दुनिया जे हिसाब सां नयो वर्ष मल्हायो था, नए वर्ष जी वधाई ॾींदा आहिनि। उहा हिकु ॿ ॾींहंनि खे नव वर्ष जी निशानी हिक ॿिए खे नव वर्ष जी निशानी गिफ्ट ॾींदा आहिनि, लेकिन बाप ऐं तव्हां नव युग जी मुबारक ॾींदा आहियो। सर्व आत्माउनि खे ख़ुशख़बरी ॿुधाईंदा आहियो कि हाणे नव युग अर्थात गोल्डन दुनिया सत्य व स्वर्ग आयो की आहे। इहे ई सेवा कंदा आहियो न, इहे ई ख़ुशख़बरी सभिनि खे ॿुधाईंदा आहियो न। नए युग जी गोल्डन गिफ्ट बि ॾींदा आहियो न। छा गिफ्ट ॾींदा आहियो? जन्म जन्म जा अनेक जन्मनि जे लाइ विश्व जो राज्य भाग्य बाबा असांखे ॾींदो। इन गोल्डन गिफ्ट में सर्व अनेक गिफ्ट अची वेंदियूं आहिनि। अगरि अॼु जी दुनिया में केतिरी बि वॾे खां वॾी व बढ़िया खां बढ़िया गिफ्ट ॾियो त बि छा ॾींदा। अगरि कोई कंहिंखे अॼुकल्ह जो ताज व तख़्त बि ॾेई छॾे उहा बि तव्हांजी सतो प्रधान गोल्डन गिफ्ट जे अॻियां छा आहे? वॾी ॻाल्हि त आहे न। नयो जीवन रचता बाप तव्हां सभिनि ॿारनि खे अमूल्य अविनाशी गिफ्ट ॾिनी अथई न। अधिकारी ठहिया आहियो न। ब्रह्मण आत्माऊं सदा अखुट निश्चय जी फलक सां छा चईंदा आहिनि कि असां विश्व जो राज्य भाग्य त असांजो जनम सिद्ध अधिकार ई आहे। विश्व जो राज्य भाग्य त असांजो जनम सिद्ध अधिकार आहे, कोई छीने न सघंदो आहे। त बाबा चए थो एतिरो फलक आहे या कॾहिं घटि थी वेंदो आहे, कॾहिं ज्यादा थी वेंदो आहे। निश्चय ऐं निश्चित आहे। हिन अधिकार जी भावी खे कोई टाले न सघंदो आहे। निश्चय बुद्धि आत्माउनि जे लाइ निश्चिंत भावी आहे, कोई टाले न सघे। निश्चिंत आहे या कुझु चिंता आहे, पतो न मिलंदो या न मिलंदो। कॾहिं संकल्प ईंदो आहे अगरि ब्रह्मण आहे त निश्चिंत आहे ऐं ब्रह्मण सो फरिश्तो, फरिश्तो सो देवता। पक्को निश्चय आहे न कि थोड़ी हलचल थींदी आहे। अचल आहे न, अटल आहे न। बाबा पुछनि था अचल आहियो न, अटल आहियो न। त अहिड़ी गोल्डन गिफ्ट बाप तव्हांखे ॾिनी अथई, तव्हां छा कंदव? ॿियनि खे ॾींदव। अल्पकाल जी गिफ्ट आहे त अल्पकाल समाप्त थियण वारे अल्पकाल जॾहिं समय समाप्त थी वेंदो आहे त गिफ्ट बि समाप्त थी वेंदी आहे, लेकिन इहा अविनाशी गिफ्ट हर जन्म असां सां गॾु रहंदी। वास्तविक मञणो त नवयुग जो ई मल्हाइण। वास्तविक में मल्हाइण त नवयुग ई मल्हाइणो आहे, लेकिन हिन संगम जे हर ॾींहं ई मल्हाइण जा आहिनि। हर ॾींहुं मौज में रहण जो आहे, हर ॾींहुं ख़ुशी जे झूलनि में झूलण जो आहे, व ख़ुशी में नचण जो आहे। अविनाशी गीत ॻाईंदा आहिनि, इन करे ब्रह्मण जीवन जो हर ॾींहुं मल्हाईंदा रहंदा आहिनि। हर ॾींहुं ब्रह्मण जे लाइ उत्साह उमंग वधाइण वारो उत्सव आहे। हर ॾींहुं बाबा चए थो हर ॾींहुं असांखे बाबा केतिरो केतिरो खजानो ॾींदो, हुन सां ई खेॾंदा रहो त केॾो वॾो मज़ो ईंदो आहे न। इन करे यादगार रूप में भी भारत में अनेक उत्सव मल्हाईंदा आहिनि। प्रसिद्ध आहे कि भारत में साल में सभी ॾींहं मल्हाईंदा आहिनि। काथे भी एतिरा उत्सव न हूंदा जेतिरा भारत में आहिनि।
त ये तव्हां ब्राह्मणनि जा हर ॾींहुं मल्हाइण जो यादगार ठातो अथनि। इन करे नव वर्ष जो ॾींहुं बि मल्हाईंदा आहिनि। नयो वर्ष मल्हाइण जे लाइ आया आहियो त सिर्फ़ हिकु ॾींहुं मल्हाइणो आहे छा? 13 तारीख़ ख़तम थी वई त मल्हाइण बि ख़तम थी वेंदो। तव्हां श्रेष्ठ आत्माउनि जो नयो जन्म अर्थात हिन ब्राह्मण जन्म जी श्रेष्ठ राशि आहे। हर ॾींहुं मल्हाइण, हर ॾींहुं उत्सव आहे। तव्हांजी जन्म पत्री में लिखल आहे कि हर ॾींहुं सदा श्रेष्ठ ते श्रेष्ठ थियणो। असांजी जन्म पत्री में बाबा लिखी छॾियो अथई तव्हां ब्राह्मणनि जी श्रेष्ठ राशि आहे ही सदा उड़ती कला। ईअं न कि 2 ॾींहं ॾाढो सुठो, पोइ 2 ॾींहं खां पोइ थोरो फर्क़ु पइजी वञे। मंगल सुठो, गुरुवार सभिनि खां उन खां सुठो रहंदो, शुक्रवार में पोइ विघ्न अची वेंदो। अहिड़ी राशि आहे छा तव्हांजी? जो थिए थो उहो बि सुठो ऐं जो थियण वारो आहे उहो बि सुठो। हिनखे चइबो आहे ब्राह्मणनि जी उड़ती कला जी राशि। उड़ती कला जी राशि बाबा चए थो तव्हां सभिनि जी आहे। कंहिंजी जेको सदा इहो सोचंदो आहे कि जो थिए थो उहो सुठो ऐं जेको थियण वारो आहे उहो त ॾाढो ई सुठो आहे। ब्रह्मांड जीवन जी राशि बदिली वई आहे छो जी नयो जन्म असांजो थियो आहे न, त राशि बि बदिली वई आहे। त हिन वर्ष हर रोज पंहिंजी श्रेष्ठ राशि ॾिसी करे प्रैक्टिकल में लाइजो। बाबा असांजी श्रेष्ठ राशि हाणे ठाती अथई न उड़ती कला वारो। असां सदा इहे सोचो कि जो बि थिए त उहो सुठो, जो थियण वारो आहे उहो ॿियो बि सुठो। दुनिया जे हिसाब सां नयो वर्ष तव्हां ब्राह्मणनि जे हिसाब सां विशेष अव्यक्त वर्ष मल्हायो था। नयो वर्ष अर्थात अव्यक्त वर्ष जो आरंभ था करो। त हिन नए वर्ष जो अव्यक्त वर्ष जो विशेष स्लोगन सदा ये याद रखो कि सदा सफलता जो विशेष साधन आहे हर सेकंड खे, हर श्वास खे, हर खजाने खे सफल करणो। हर सेकंड, हर श्वास, हर खजाने खे सफल करणो आहे। सफल करण ही सफलता जो आधार आहे। कहिड़ी भी प्रकार जी सफलता, चाहे संकल्प, चाहे बोझ, चाहे कर्म, चाहे संबंध संपर्क में सर्व प्रकार जी सफलता अनुभव करण चाहींदा आहियो त सफल कंदा वञो। व्यर्थ न गवायो। चाहे स्व जे प्रति सफल करो, चाहे आत्माउनि जे प्रति सफल करो त ऑटोमेटिकली सफलता जी ख़ुशी जी अनुभूति कंदा रहंदा। जी सफल करण अर्थात वर्तमान जे लिए सफलता, भविष्य जे लाइ जमा करण। जेतिरो हिन जीवन में समय सफल कंदव न त समय जी सफलता जो फलस्वरूप राज्य भाग्य भी पूरो मिलंदो। पूरो समय राज्य अधिकारी थींदा। बाबा जेतिरो हिते असां समय खे बाबा जीअं चए थो सफल कंदासीं न त हुते ॾाढो समय असांखे राज्य भाग्य मिलंदो। राज्य भाग्य जा अधिकारी थींदासीं। हर श्वास सफल कंदा आहियो। हिन जो फलस्वरूप अनेक जन्म सदा स्वस्थ रहंदो। कॾहिं हलदे हलदे श्वास बंदि न थी वेंदो, हार्ट फेल न थींदो। हिकु गुण जो 1000 गुण, हिकु गुण जो 1000 गुण सफलता जो अधिकार प्राप्त कंदा आहियो। इन प्रकार सर्व खजाना सफल कंदा आहियो। हिन में भी विशेष ज्ञान जो खजानो सफल कंदा। ज्ञान अर्थात समझ। इन जे लाइ फल स्वरूप अहिड़ा समझदार थी वेंदो भविष्य में अनेक जन्म। बाबा चए थो भविष्य में अनेक वज़ीरनि जी राय न वठणी पवंदी। स्वयं ही समझदार ठही राज्य भाग्य हलाईंदा। देव खजानो सर्व शक्तियुनि जो खजानो। जेतिरी शक्तियुनि जा खजाननि खे कार्य में लॻाईंदव, सफल कंदव त ओतिरो पंहिंजे भविष्य में कोई शक्ति जी कमी न रहंदी। सर्व शक्तियूं स्वतः ही अखंड अटल निर्विघ्न कार्य जी सफलता जो अनुभव कराईंदी रहेंदी।
कोई शक्ति जी कमी न बाबा से, कोई शक्ति जी कमी न होंगी उसे। असांजो अखंड अटल निर्विघ्न कार्य जी सफलता जी अनुभूति कराएंगी। हाणे अगर हर शक्ति के सफल कयो था, अर्थात कार्य में लगाया था खुद जी या बेन जी, कोई शक्ति जी कमी न। धर्म सत्ता और राज्य सत्ता वही साथ साथ रहेंगी। श्री आए सर्व गुणन जो खजानो बाबा से, तो इन जे फलस्वरूप अहिड़ा गुण मर चई वेंदा आहियो जो अॼु लास्ट समय भी तव्हांजे जड़ चित्रन जो गायन सर्व गुण संपन्न देवता जे रूप में करनि था। देखो न, इहा हर एक खजाने जी सफलता जे फलस्वरूप खे मनन करो, समझो आपस में हिन ते रोअरियान करणी आहे। त हिन अव्यक्ति वर्ष में सफल करो, सफलता जो अनुभव कंदा रहो। यह अव्यक्त वर्ष विशेष ब्रह्मा बाप जे स्नेह में मनायो था न, तो स्नेह जी निशानी आहे जो स्नेही के प्रिय हूंदो आहे, उहो स्नेही करण वारनि खे भी प्रिय हूंदो आहे। त ब्रह्मा बाप जो स्नेह केसां हुयो? ब्रह्मा बाप जो स्नेह केसां हुयो? मुरली सां। सभिनि खां ज्यादा प्यार मुरली सां हुयो, न तॾहिं त मुरलीधर ठहियो न। भविष्य में भी हिन जे लाइ मुरलीधर ठहियो। अर्थात दुनिया में भी ॾिसो कृष्ण खे मुरली जे नाम सां ई पहचानदा आहिनि न। मुरली सां प्यार रहियो त भविष्य श्री कृष्ण रूप में भी मुरली निशानी दिखाई ॾींदी। तो जैसा बाप जो प्यार आयो उन सां असांजो प्यार रहणो खपे न। ये प्यार की निशानी है। बाप के मुरली सां प्यार होता, असांखे अगर बाप सां प्यार आहे त असांखे भी किसां प्यार हुजणो खपे? मुरली सां। असां ज्ञान की ॻाल्हियुनि सां, सिर्फ़ चइण वारा न। ॿियो बाबा चवंदो न, नॉलेजफुल लॻंदा सिर्फ़ ॿुधाइण न, पोइ हुनखे धारण भी करणो। ब्रह्मा बाप ॾाढो प्यारो हुयो भी ऐं आहे भी, लेकिन निशानी जिसां ब्रह्मा बाप जो प्यार रहे उहो भी आहे, उन सां प्यार सदा ॾेखारे। हाणे भी आहे त हुन सां प्यार सदा ॾेखारियूं न, हिनखे चईंदा आहियूं ब्रह्मा बाप जा प्यारा। न त चईंदासीं नंबरवार प्यारा, नंबरवार न चईंदासीं, नंबर वन न चईंदासीं, नंबरवार चईंदासीं। अगर असांजो प्यार घटि ज्यादा हूंदो त बाबा नंबरवार या प्यार छो ॾींदा आहिनि? हिन जी कारण। अव्यक्त वर्ष जो लक्ष्य आहे बाप जे प्यार जी निशानियूं प्रैक्टिकल में ॾेखारिणियूं आहिनि। ईअं ई ठहियो आहे, जंहिंजो जेके ॿिए शब्द में चईंदा आहियूं बाप समान है। जो भी कर्म करो विशेष अंडरलाइन करो कि कर्म का पहिरियों, बोल का पहिरियों, संकल्प का पहिरियों चेक कयो ये ब्रह्मा बाप समान आहे। कर्म का पहिरियों, बोल का पहिरियों, संकल्प का पहिरियों चेक करो ये ब्रह्मा बाप समान आहे। यह प्यार की निशानी है। वो संकल्प जो रूप में लाओ, बोल बोलो, खुदा बोलो, कर्म के करने करो, फिर चेक करो वो प्रैक्टिकल मिला। ये न सोचियो तो न हुयो लेकिन थी वयो न। ब्रह्मा बाप की विशेषता विशेष यही आहे, जो सोचियो वो कयो, जो चयो वो कयो। चाहे नयो ज्ञान हुजण जे कारण अपोजिशन केतिरी भी रहे, लेकिन पंहिंजी समान जी स्मृति सां, बाप सां गॾु जी समृद्धि सां, दृढ़ता निश्चय जी शस्त्रनि सां, शक्ति सां पंहिंजी पोजीशन जी सीट ते सदा अटल रहिया। समान जी स्मृति सां, बाप सां, बाप जी साथ जी समृद्धि सां, दृढ़ता निश्चय जी शस्त्रनि सां, शक्ति सां पंहिंजी पोजीशन जी सीट में सदा अटल रहिया। बाबा चवंदा जो जाती पोजीशन आहे उते अपोजिशन छा कंदी? अपोजिशन पोजीशन खे दृढ़ ठाहींदी आहे, हिलाईंदी न आहे।
ऐं ॿियो ई दृढ़ ठाहींदी आहे, जंहिंसां प्रैक्टिकल विजयी थियण जो सबूत स्वयं तव्हां आहियो, जंहिंजा प्रैक्टिकल विजयी थियण जो सबूत तव्हां सभु आहियो। तो ब्रह्मा बाबा अगर हिम्मत न दिखाया तो तू सब कीअं अचनि, ईअं न की परशे बाबा ब्रह्मा बाबा हिम्मत न दिखाया त ॿिए में अची न ठाहिणो हुनखे ई हुयो, त हुनखे बाबा ईअं ठातई, तॾहिं त असां ईअं हिते आहियूं ऐं साथ साथ चारो ओर जी सेवा जो सबूत बि ॾिसो। त पहिरियों चवंदा हुया कि इहे त धमाल करण वारा आहिनि, उहा हाणे चवंदा आहिनि कि इहे त कमाल करण वारा आहिनि। त इहा कीअं थी, अपोजिशन खे श्रेष्ठ पोजीशन सां समाप्त कयो न। त हाणे हिन वर्ष में छा कंदा, जीअं ब्रह्मा बाप निश्चय जे आधार सां, रूहानी निश्चय जे आधार सां निश्चिंत भावी जी ज्ञाता ठही सेकंड में सभु सफल कई, न पंहिंजे लाइ न रखी, सफल कई, जंहिंजो प्रत्यक्ष सबूत ॾिसूं था कि अंतिम ॾींहं ताईं तन सां पत्र व्यवहार द्वारा सेवा कई, मुख सां महावाक्य उचारी, अंतिम दिवस की समय संकल्प शरीर के सफल कई। त स्नेह की निशानियां सफल करो, संकल्प बोल कर्मन के सफल करो, समय के सफल करो। असां जेसिताईं आत्मा इन शरीर में आहे तेसिताईं हर सेकंड खे सफल करो, ॿियो कुझु बि न, त बाबा जी यादि में रही करे कर्म करो। सफल करण जो अर्थ आहे श्रेष्ठ तरफ लगाइण। त जॾहिं सफलता जो लक्ष्य रखंदव त व्यर्थ स्वतः ही खत्म थी वेंदो। ये व्यर्थ बोल, व्यर्थ कर्म, व्यर्थ समय वेस्ट करण सब खत्म थी वेंदो। ये रोशनी सां अंधकार स्वतः ही खत्म थी वेंदो न। अगर यही सोचदा रहो कि अंधकार के कढणो आहे त टाइम भी वेस्ट थी वेंदो, मेहनत भी वेस्ट। ईअं अहिड़ी मेहनत न करो, अॼु क्रोध अची वियो, अॼु लोभ अची वियो, अॼु व्यर्थ ॿुधी छॾियो, ॻाल्हाए छॾियो, अॼु व्यर्थ थी वियो। इन्हनि खे सोचते मेहनत कंदे दिल शिकस्त थी वेंदा आहिनि। लेकिन सफल करणो, चलो थी वियो जो थी वियो, हाणे हुनखे परिवर्तन करे पंहिंजो ॿियो समय पश्चाताप में छो था गवायो। हिन लक्ष्य सां व्यर्थ स्वतः ही खत्म थी वेंदो। ये सफल जो लक्ष्य रखणो आहे, मानो रोशनी करणी आहे त अंधकार स्वतः ही खत्म थी वेंदो न। सम्झो अव्यक्त वर्ष में छा करणो आहे। बाप दादा भी ॾिसंदा आहिनि कि नंबर वन प्यारा ठहिया आहिनि या नंबर वार प्यारा ठहिया आहिनि। सभी नंबर वन ठहींदा न, डबल विदेशी छा ठहींदा, नंबर वन ठहींदा न। नंबर वन थियण ॾाढो सहज आहे, लेकिन लक्ष्य दृढ़ आहे त लक्षण अवश्य प्राप्त थींदो। लक्षण खे खींचदो। असां पंहिंजो लक्ष्य रखूं कि असांखे सफल करणो त लक्षण खे खींचदो आहे। हाणे आपस में प्लान ठाहियो, सोचणो आहे। बाप दादा खुश आहे, अगर सब नंबर वन ठही वञनि त ॾाढो खुश थी वेंदा। फर्स्ट डिवीजन त लंबो चौड़ो ठही सघंदा आहिनि। फर्स्ट डिवीजन में सब फर्स्ट थींदा। त नए वर्ष जी सभिनि खे मुबारक हुजे कि सब नंबर वन ठहींदा। व्यर्थ ते विन कंदव त वन में, व्यर्थ के विन कंदव त वन में ईंदव, व्यर्थ के विन न कंदव त वन न ईंदव। हाणे भी व्यर्थ जो खातो आहे, किंतु संकल्प में, किंतु बोल में, किंतु संबंध संपर्क में। हाणे पूरो खातो खत्म न थियो आहे, इन करे कॾहिं निकिरी ईंदो आहे। लेकिन लक्ष्य पंहिंजी मंज़िल खे अवश्य प्राप्त कराईंदो। व्यर्थ की स्टॉप थी वञे। जॾहिं स्टॉप करण जी शक्ति ईंदी त पुराणे खाते जो स्टॉक जो आहे न उहो खत्म थी सघंदो। जॾहिं असांखे स्टॉप थियण जी शक्ति अची वेंदी। जॾहिं स्टॉप थियण जी शक्ति ईंदी त पुराणा खातनि जो स्टॉक सभु खत्म थी वेंदा।
एतिरी शक्ति आहे परमात्मा सिद्धि है ना, रिद्धि सिद्धि वाला अल्पकाल जो चमत्कार दिखाए न परमात्मा सिद्धि वाला विधि द्वारा सिद्धि की प्राप्त करने वाला है। परमात्मा सिद्धि शान कराए सकती है। स्टॉप सोचो स्टॉप थियो एतिरी शक्ति आहे स्टॉप थियण खां पोइ हिकु ॿ ॾींहं लॻी वेंदा। हाणे चेक करो या 1 घंटो 10 घंटा लगी वेंदा। स्टॉप तो स्टॉप, यही निशानी है बाप, यही निशानी बाप की देनी है। समझो सेवा की सफलता व प्रत्यक्षता जो ड्रामा अनुसार वधनी वेंदी वधे की। हाणे पहिरों तव्हां निमंत्रण ॾींदा आहियो, हाणे उहो तव्हांखे निमंत्रण ॾींदा आहिनि त सेवा की सफलता जी प्रत्यक्षता थिए थी। तव्हां माण्हुनि खे कोई स्टेज मिलण जी व डिग्री मिलण जी आवश्यकता न आहे, लेकिन यह सेवा की प्रत्यक्षता है। इन करे खुश न थियो असांखे डिग्री थी मिले, सिंपल सी सोचो ये जो सेवा कई है ना शुरू खां बाबा जॾहिं खां आहे, ये उनजी सफलता जो निशानी आहे, प्रत्यक्षता जी निशानी आहे। भगवान जी डिग्री जे अॻियां ये डिग्री छा आहे? उदयपुर विश्वविद्यालय दादी जी की माननीय मानंद डॉक्टर की डिग्री ॾिनी, लेकिन ये भी प्रत्यक्षता जो साधन आहे। साधन द्वारा सेवा जी प्रत्यक्षता थिए थी न, ठहियल स्टेज मिलणी आहे। ये भी ॾींहुं अचणो ई आहे जो इहा धर्म नेताएं भी तव्हांखे आमंत्रित करे करे चीफ गेस्ट तव्हांखे ठाहींदी। हाणे थोरो ॿाहिरां जी रूप रेखा में उन्हनि खे रखणो पवंदो आहे, लेकिन अंदर में महसूस कंदा आहिनि कि हिन पवित्र आत्माउनि खे सीट मिलणी खपे। राजनेता त चई ॾींदा आहिनि कि असांखे चीफ गेस्ट ठाहियो, इहा त तव्हां ई ठाहींदा आहियो त बेस्ट, इहा त तव्हां ई ठाहींदा आहियो त बहितर हूंदो आहे। बाबा चवंदा आहिनि राजनेता त चई ॾींदा आहिनि कि असांखे चीफ गेस्ट ठाहींदा आहियो, ये त तव्हां ई ठाहो त बहितर आहे, लेकिन ड्रामा में नाम उन्हनि जो आहे, कमु तव्हांजो आहे। मतलब कोई कंहिंखे असां चीफ गेस्ट जे रूप में अगरि सॾु करूं था त उहे चई ॾींदा आहिनि कि हिते त तव्हां वियो, असांखे छो था ठाहे, पर उन्हनि खे विहारणो पवंदो आहे, छो जी नाम करणो पवंदो आहे न, ऐं कमु त असांजो निकिरंदो आहे न। वॾा वॾा वेंदा तॾहिं त माण्हू चवंदा न केॾा वॾा वॾा माण्हू आहिनि, वॾा चवंदा। अहिड़ी सेवा में प्रत्यक्षता थींदी वेंदी, विधि बदलदी रहंदी। ईअं हर हिकु पंहिंजे में संपूर्णता ऐं संपन्नता जी प्रत्यक्षता करो। हाणे कंहिंजी आवश्यकता आहे, अवश्य हाणे हिनजी आवश्यकता आहे कि हाणे पंहिंजे में संपूर्णता ऐं संपन्नता की प्रत्यक्षता करो। हाणे विधि भी बदलण वारी आहे, हाणे उहा असांखे चीफ गेस्ट जी रीति सॾु कंदा। हाणे हिनजी आवश्यकता आहे, अवश्य संपन्न थियणो ई आहे। कल्प कल्प जी निशानी असांजी सिद्ध कंदी आहे कि सफलता थियल ई आहे। इहा विजय माला छा आहे? विजय थिया आहियो न, सफलता मूर्त थिया आहियो तॾहिं त निशानी आहे न। हिन भावी खे कोई टाले न सघंदो आहे। कोई केतिरो बि सोचे कि हाणे त एतिरो तयार न थिया आहियूं, हाणे त खिटपिट थी थिए, हिन में घबराइण जी जरूरत न आहे। कल्प कल्प जी सफलता जी गारंटी आहे, ये यादगार आहे। छा थींदो, कीअं थींदो, ये क्वेश्चन मार्क जी भी आवश्यकता न आहे। थियणो ई आहे, निश्चिंत आहे न। निश्चिंत भावी खे कोई हिलाए न सघंदो आहे। अगर नाव खिवैया मजबूत आहे त कोई भी तूफान अॻियां वधण जो साधन ठही वेंदो। अगर नाव ऐं खिवैया मजबूत आहिनि, मतलब बाबा ऐं असांजो साथ मजबूत आहे न, त कोई तूफान भी ईंदो, असां कोई अहिड़ी ॻाल्हि भी ईंदी न त हुनमें भी असां उहो भी ॿाहिरां खां माण्हुनि खे लॻंदो इहे ॻाल्हि थी वई, लेकिन असांजे अॻियां वधण जो साधन थी वेंदो। आत्मिक स्थिति जे अॻियां वधण जो साधन थी वेंदी। तूफान भी टॉपो ठही वेंदो। इन करे विच विच में बाइप्लॉट थींदा रहंदा आहिनि।
लेकिन अटल भावी निश्चिंता एतिरो निश्चय आहे या थोड़ो कॾहिं हेठि मथे ॾिसंदा आहियो त घबराइजी वेंदो आहे, पतो न छा थींदो कीअं थींदो। क्वेश्चन मार्क ईंदो, अच्छा ये तूफान ई तोहफ़ो ठही वेंदो। सम्झ, इनखे चइबो आहे निश्चय बुद्धि विधि। सिर्फ फॉलो फादर कंदा वञो, सिर्फ कुछ भी ना करो। बाबा खुद जा बोल कर्म संबंध व्यवहार सोच के वेरीफाई कंदा वञो ऐं अॻियां वधंदा वञो त असांजी निश्चय ऐं अटल भावी आई कि असांजी विजय थियणी आहे। निश्चय बुद्धि विजय। सर्व अटल निश्चय बुद्धि। अच्छा बाबा ने असांखे यादि पिया कनि। सर्व अटल निश्चय बुद्धि विजयी आत्मायूं, सदा हर खजाने की सफल करण वारी सफलता मूर्त आत्मायूं, सदा ब्रह्मा बाप खे जे हर कदम ते सहज फॉलो करण वारी, सदा नई जीवन नव युग जी स्मृति में रहण वारा समृत आत्मायूं, सदा स्वयं में बाप जी स्नेह की निशानी की प्रत्यक्ष करने वाली विशेष आत्माएं की श्रेष्ठ परिवर्तन जी अव्यक्त वर्ष की मुबारक यात्रा। नमस्ते। दादिन सां मुलाकात। ड्रामा जो दृश्य ॾिसी करे हर्षित था थियो न, वाह ड्रामा वाह, वाह बाबा वाह। ये गीत अनादि अविनाशी हलंदो रहंदो आहे न। ॿार बाप खे प्रत्यक्ष कंदा आहिनि, बाप शक्ति सेना खे प्रत्यक्ष कंदो आहे। सुठी सेवा रही आहे न, नई रूपरेखा त थियणी आहे। ईअं न, ईअं ई सभिनि जे मुख सां बाबा बाबा शब्द निकिरंदो रहे। छो जी विश्व पिता आहे न, त ब्रह्मण आत्माउनि जे दिल सां मुख सां त बाबा निकिरंदो ई आहे, लेकिन सर्व आत्माउनि जे दिल सां व मुख सां निकिरे मुंहिंजो बाबा, तॾहिं त समाप्ति थींदी न। जॾहिं उहो प्रभु जे रूप में निकिरंदी, चाहे उहो प्रभु जे रूप में निकिरे, चाहे वाह बाबा जे रूप में निकिरे, लेकिन बाबा शब्द जो परिचय मिलणो ई आहे। त हाणे ये सेवा जो साधन अनुभव कयो कि हिकु माइक केतिरी सेवा करे सघंदो आहे न। संदेश ॾियण जो कार्य त थींदो ई रहंदो आहे, थिए थो न। त हाणे माइक तयार करो। यह राजस्थान जा राज्यपाल डॉक्टर एम चन्ना रेड्डी सैंपल आहे न। वो भी माइक तयार करण में भारत नंबर 1 त हली वियो न। ईअं ई तयार करणो आहे। राजस्थान जो माइक आबू तयार कई, राजस्थान न कई। तीर त आबू सां लॻे न। अच्छा, ओम शांति। वरदान आहे परमात्मा प्यार और अधिकार की अलौकिक खुशी व नशे में रहने वाला सर्व प्राप्ति संपन्न था। जो ॿार बाप सां गॾु सदा कंबाइंड रहंदा आहिनि, प्यार सां चवंदा आहिनि मुंहिंजो बाबा, त उन्हनि खे परमात्मा अधिकार प्राप्त थी वेंदो। सिर्फ़ कुझु बि न कयो, दिल सां चओ मुंहिंजो बाबा। बेहद जो दाता सर्व प्राप्तियुनि सां संपन्न करे ॾींदो आहे। जिन्हनि लोकनि जे अधिकारी ठाहे छॾियो आहे। पोइ इहे गीत ॻायो कि पाइणो हुयो वो पाए वठो, हाणे कुझु पाइणो ई न आहे। उन्हनि खे 21 जन्मनि जी गारंटी कार्ड मिली वेंदो आहे। इहो ई अलौकिक खुशी ऐं नशे में रहो कि असांखे सभु कुझु मिली वियो। स्लोगन आहे साधननि जे आधार सां साधना न थी, साधना में विघ्न रूप न थे। साधन जो है ना, जो असां यूज था करो, वो साधना में विघ्न रूप न ठहणा खपनि। अच्छा, ओम शांति।